सदाई सुख ॾींदड़ प्रभु कृपा करे अॼु साहिब जे पद में सुखनि जी मणी आहे। शेवकी मन मनसा पूरी भई, शेवकी मनसा पूरी भई, शेवकी मनसा पूरी भई, शेवकी मनसा पूरी भई, सतगुर ते निर्मल मत लाई, सतगुर ते निर्मल मत लाई, सतगुर ते निर्मल मत लाई, सतगुर ते सतगुर ते निर्मल मत लाई, शेवकी मनसा पूरी भई, शेवकी मनसा पूरी भई। श्री राम। शेवकी मनसा पूरी भई। प्रभु कृपा करे असां शेवक थियूं। शेवक कोई हेठों थियण वारो दर्जो कोन्हे। साहिब ते शेवक बड़ो। छा साहिब ते चारों जुग परमाण। श्री राम। राम जे मंदिरनि में रामनवमी ते वध में भीड़ थींदी हूंदी, पर हनुमान जे मंदिर में हर मंगल ते भीड़, पर साए मंगल ते रोड ते पुलिस ॾियणी पवंदी आहे खल खे कंट्रोल करण लाइ। श्री राम। पुत्र पिता खे पिता जो तखलस ॾिनो, वॾो केरु? शेवक स्वामी खे स्वामी जो तखलस ॾिनो। शेवक कार्य रास करण थो हुजे, जेको पूरक आहे उनजो महत्व आहे। श्री राम। सदाई तूं वॾो आहे चवण में, पर पुट जवान थियो दुकान ते वेहिजी वियो, तूं हुनखे चओ न चओ लिखी ॾे न ॾे, हो मालिक बणी वेठो आहे न। तूं अलाए कीअं महिनत सां कमायो, हो दुकान ते वेठो मालिक बणिजी वियो। तुंहिंजो पूरक वॾो थियो या? श्री राम। मुंहिंजा प्यारा, तो शेवक की मनशा केड़ी पूरी भई, केड़ी सतगुर ते निर्मल मत रही। सतगुरन मां निर्मल मत उनखे मिली, जे मत जे मिलण सां फ़ाइदा केड़ा। हाँ, सतगुर ते निर्मल मत लई, जन को प्रभु होयो दयालो। जन को प्रभु हो दयालो, शेवक कीनो सदा निहालो, वाहिगुरु शेवक कीनो सदा निहालो, जन को प्रभु होयो दयालो। जन भगत पुरुष। प्रभु कृपा कई जन भगत पुरुषन जे मथों, उन्हनि खे शेवकनि खे उहे शेवक निहाल थिया जो प्रभु जी कृपा सां हुनखे संतन सतगुरनि जो संग मिलियो, उतो नाम मिलियो, जंहिं नाम खे जपण सां मत निर्मल थींदी, अंतःकरण शुद्ध थींदी। श्री राम। नाम जपण प्रभु जा गुण ॻाइण सां ई अंतःकरण शुद्ध थियण जो मुख्य साधन आहे। प्रभु जी सिफ़त प्रकृति खे ॾिसी प्रभु जी गुणानुवाद ॻायूं। प्रकृति में पुरुष समायल आहे, पुरुष जी प्राप्ति प्रकृति मां ई असांखे उजागर थींदी। वाह प्रभु हे कख कीअं ठाहियो थी, वाह प्रभु हे कीअं ठाहियो थी। श्री राम। वाह मुंहिंजा प्यारा।
तो हिते अंतःकरण शुद्ध थियण जे लाइ त शेवकी नो सदा निहाल सतगुरु निर्मल मत ॾिनी शेवक निहाल थींदो काट मुकत जन भया बंधन काट मुकत जन भया जन्म मरण दुख भरम गया जन्म मरण दुख भरम गया बंधन काट मुकत जन भया श्री राम अंदर असांजे ज्ञान अचे प्रभु कृपा करे माग में थियो हृदय वॾो खपे सत्संग खे प्राप्ति करण जे लाइ सत्य सां जुड़ण जे लाइ बंधन काट कहिड़ो बंधन सबको आज़ाद वेठो आहे कहिड़ो बंधन वासनाउनि जो बंधन कामनाउनि जो बंधन मन में वासनाउनि वेदांत जो कथन आहे श्री राम वेदन जो सार वेदांत में वेदन जो सार वेद संसार ॾियनि था असांखे ये ध्यान हुजे और वेदांत प्रभु ॾे थो इहो संतन सूफ़िन चयो आहे सूफिज़म वेदांत हिकिड़ो ई आहे प्रभु जे पाइण जो रस्तो वेदन मों ही वेदांत आहे ऐं वेदांत निज तत्व आहे जंहिंखे पकड़ण सां और वेद संसार में सुखी रहो मंत्र प्रधान वेदन जा ॿोधम आर्य समाज में चंड खां सूरज खां हिन खां घुर हे तेज ॾे हे माखे ॾे हे माखे ॾे हे माखे ॾे मुंहिंजो शरीर हीअं हुजे मां शक्तिशाली हुजां मां सुखी हुजां ईअं न वेदांत में इहा कथन किथे आहे वेदांत शरीर खे नष्ट करण खाक बणाए बसि हीअं पिया हूंदा फकीर नशो पाए भी शरीर को ख्याल हटाए छॾींदा मन को ख्याल हटाए छॾींदा बाबा साईं भंग पी करके बस मगज शून्य शांति बस प्रभु जे हवाले छा करे ॾींदो संसार जेतिरो ख़ुशि हूंदो ओतिरो भोग भोगींदो कि न प्रभु सां जुड़ी वेंदो चवण में छो न ओम ओम पियो चए पर न भोगण में उनजो लिप्त हूंदो मुंहिंजो कामनाऊं वासनाऊं ख़तम थी वञो वेदन पढ़ण वारनि जो श्री राम समझण जी कयूं असां वेदांत वासना बंध वासना क्षम हिकिड़ो ई अखर बंधन काट सतगुरु नाम ॾिनो शोक चिंता भरम वासना बस नाम सां अंदर संतोष अची वेंदो संत कहिड़ो कमु कंदा आहिनि मुंहिंजे हृदय में संतोष आहे न बाबा मां 4 फेवरियूं तव्हांखे ॾसींदो आहियां प्रभु जेतिरो असांजे अंदर वेंदो असांजे अंदर संतोष ईंदो जैसे पूर्ण संतोष न ईंदो तैसे पूर्ण हृदय में दया न प्रगट थींदी जैसे पूर्ण दया न प्रगट थींदी तैसे पूर्ण रूप सां सेवा न कंदो छा सम्झियो वो जंहिं वटि अचे वञे थो पंहिंजे कम जे लाइ मां वेंदोमांसि उहो मां ॾे ईंदो ईअं आहे कीअं भाई सियाणा थियो उहो पंहिंजे कमु कढण लाइ मां बि वञा त न त हे कीअं ईंदो गमी ते शादी ते मां वञांसि त उहो ईंदो इन ख़्याल सां वञूं था उहो शेवा करण किथे थो वञे पाण को पुछण सां हे संतनि जो सॼो शरीर ई परोपकार लाइ आहे तव्हांजो तव्हांखे राम मुंहिंजा प्यारा बंधन काट नाम अंदर अची वियो बंधन काट मुक्त जन भया जेरे मुक्तन श्री राम जन्म मरण जो कारण तुंहिंजी वासना तुंहिंजी कामना जन्म मरण दुख भरम गया भरम हीअं न कंदुमि त कीअं थींदो हीअं न कंदुमि त हीअं थींदो अब नाम भली कंदो तूं वेही रहो न पाणे सभु थींदो बिगड़ियो ई बणिजी वेंदो तुंहिंजे वञण सां अड़े अलाए छा थी पए संत वॾो बचाइनि था संत वॾो बचाइनि था मां हिकु हिकु विषय ते खणा शाम थी वेंदी कीअं बचाइनि था कहिड़ियूं कहिड़ियूं आपदाऊं हटी थी वञनि पयूं रोचल कपिड़े वारो उथे थो पियो गुरुराम जे टिकाणे में भोग साहब पए थो साईं वेठा आहिनि सूबेदार साहब हर दुकान ॾिसंदो ईंदो आहे छा
पर संतन जो अबा जो साईं बाबा साईं चए पियो साईं तुंहिंजो वेही रहो रोचले जो दुकान ही छॾे विया सूबेदार जी अखि थोड़ी ॿूटिजी वई दुकान ही छॾे श्री राम अरे संत लाइ कीअं रखियऊं कनि था बाबा इन ते हिकु खणंदा वञा विषय ते तोखे वॾो बचाव कनि था पर तोखे ॼाण अचे कंहिं महिल बि तोखे काई आज्ञा कनि था उनमें काई भलाई आहे न बाबू सतनाम रोड़ी में बाबू सतनाम स्टेशन जे टिकट कलेक्टर हो जेको चौधरो आहे रोड़ी में चौधरो सरबा उते वसण घुरिजी संदुल ते तस्वीर रखी आहे उतो हीअं ॾाको चढ़ी करे हीअं मथे ईंदासीं भाई चेतनराम जन उतो फोटो लॻल हूंदो वॾो शाही चवंदा हे स्टेशन जो हाणे पोइ आगज़नी अची वई जंहिंमें जलन थी वियो सॼो अंदरि हे सभु पोइ जेको मिलियो हुनखे सतनाम चवंदो तुंहिंजो नालो ई बाबू सतनाम पइजी वियो नालो ॿुधाईंदा आहिनि प्यारे जो त जोत वर्दी आसो तड़ ते जुंग में जंहिंजो मेलो थींदो जन महाराजनि जो उन्हनि उहो आस्थान वसण घोट खे ॾिनो हिनखे सुपने में चयूं त हे प्यारा कुंदन दास अचे थो ई हाणे जोत संभालींदा तुंहिंजे हवाले ॾे हे ख़ैरपुर मीरस जा हुया होॾे आया श्री राम दर्शन करण ईंदो हे फ़कीर साईं उन आसो तड़ ते वेठो हूंदो उन ॾींहुं होॾे साहिब आयो हो इंस्पेक्शन करण हुननि जे जीअं ही निकितो पए शहनशाह दर वटि बीठा कॾहिं न चयऊं संत कंहिंखे मुख सां चए हो शेवा कयूं मन में चए पियो होॾे पहुचणो आहे पर हाणे हिते मन ऐं चित जो संतनि चयो आहे शेवा कयूं पूरी कयईं वरी मोटियो जंहिंमहिल पूरी करे चई बा हूअ शेवा कयूं वञे वरी उहा शेवा करायूं वरी मोटियो त टी शेवा करायूंसि मन में अचेसि पियो टी शेवा पूरी करे जीअं पहुतो वाधाई थी मिठाई नथो खाराए चई उनखे टिकट कलेक्टर मां टिकटां ॾींदो हो ऐं स्टेशन मास्टर बणायो रोड़ी डिवीज़न जी स्टेशन रोड़ी स्टेशन जो स्टेशन मास्टर बणायो साहिब अड़े चई तूं हुए न हो चए पियो मां त होॾे संतनि ॾियो प्यारा इहे खिला न आहिनि मां चयो वेसा तूं रखी त ॾिस त ख़बर पवे न तोखे वॾो ॼाण वेसाह सामी सभु कहीं खां वॾो ॼाण वेसाह वेद पुराण मथे करे झुगे करे कढियो इहो राह बस श्री राम वेसाह वारा खटी वेंदा बस वेसाह चवंदा हिते जनम मरण दुख भरम गया भरम इहो जेको सम्झो पिया हीअं न कंदुमि त कीअं थींदो हले छा थींदो वेठो रहो सभु हली थींदी श्री राम सत्संगी बण वे तो तुंहिंजा हज़ारे माइट थी वेंदा तूं काॾे पुगे न पुगे कोई फ़र्क़ु न पवंदो भरोसो रख छड़ो बंधन काट मुकत जन भया जन्म मरण दुख भरम गया इच्छपनी श्रद्धा सब पूरी इच्छपनी श्रद्धा सब पूरी रव रहिया सत्संग हजूरी रव रहिया सत्संग हजूरी रव रहिया सत्संग हजूरी इच्छपनी श्रद्धा सब पूरी इच्छपनी इच्छपनी श्रद्धा सब पूरी रव रहिया संग सद संग हजूरी हथ जे कंगण खे आरसी जी ज़रूरत कान्हे ॿिए जो प्रैक्टिकल मिसाल छा ॾियां फिर वो असांखे सिंध मां हितां आंदो मुंहिंजा प्यारा दुखी थी कोन आयासीं 5 महीने जो प्रोग्राम ठाहे आयासीं 5 चंड पूरो करे मां हिते रवानो थींदुमि साईं अॻे 9 महीना रहिया हाणे पंहिंजो आस्थान ठहे थो तव्हां जेके ठहिराईंदा उहे रहंदा मुंहिंजे अखर जे मथां कोई वराए मुंहिंजे पंहिंजे असूल रहंदा प्रकृति रहायो त 99 में जॾहिं घुमण वियासीं
सॼो आस्थान सवाइ ॾेर साहिब खे छॾे करे रही करे नओं ठहियो पियो। मां कोई त पुछंदा आहिनि पोयों आस्थान कीअं थो हले? मां जो त सुबुह कोठी राति ताईं मेलो लॻल हूंदो, उते आस्थान कीअं थो हले? वरी 96 में वियासीं, छड़ी या 15 डॉक्टर मूंखे संभालियूं बीठा आहिनि, जेके मां 2 महीना रहियमि 15 डॉक्टर राज रोटी गॾु खाईंदा आहिनि, सॼो संभाल। छड़ी ॻाल्हि कढी भई हिते घनश्याम सां गॾियमि, मां चयो भई नर्सिंग होम हिकिड़ो अहिड़ो थिए जंहिंमें बाबा जे नाले सां नओं भॻवानु जनम वठे, छोटी जाइ हेॾो आस्थान आहे काथों कोई ठही वञे। थोरो न ख़्याल में आयो, मां हुते ॻाल्हि कढी सहज, ईअं न त तव्हां ठाहियो। मथां फोन अची वियो, साईं डॉक्टर साहब मिलियो आहे, ज़मीन थी अॼु उन ॾींहुं 1.5 करोड़ जी हूंदी, हाणे करोड़ जी थींदी न अस्पताल। जीअं ॾींहुं पोइ तीअं सम्झो था, हिकु ठही पई आहे, 2 करोड़ जी अस्पताल ठहे थी पई, उन सां साॻियो ई प्लाट ओतिरो ई 12 प्लाट वरितो पिया त 45 लख रुपया गवर्नमेंट ॾिना, कलेक्टर साहिब ॾिना। 1 करोड़ 20 लखनि जो हिन प्लाट वठनि था। हाणे परवाणी साहिब आया, चई 8 लख मां थो ॾिनी वञे। केरु थो करे, कीअं थो हले पियो? मां त हिते वेठो आहियां। श्री राम बाबा इच्छा पुनी सतगुरु जो मंत्र मिली वञे, इच्छा पुनी श्रद्धा सब पूरी, सब जो भलो थिए। इच्छा इहा ई आहे न संत जी, इहा ई रहंदी, सब जो परोपकार थिए। संत परमार्थम विभूतम, संत जी विभूति परमार्थ आहे, ॿिए जो कल्याण करणु। हिते त कार्य हलनि था, 5 शहरनि में डिस्पेनरी हली रही आहे संतनि जी, सिंधी समाज जे संतनि में एॾो कार्य हले, इहो प्रभु भरोसो आहे बेटा। जेकी असां नंढड़े खां गुज़ारियो आहे उहो तव्हांखे ॾिसूं था। इच्छा पुनी श्रद्धा सब पूरी, रव रही आ सद संग हजूर। रव रही सदाई प्रभु गॾु आहे, बसि प्रभु खे गॾु सम्झो। असां प्रभु जा आहियूं, असांजो कुझु कोन्हे, न असां कंहिंजा आहियूं न असांजो कोई आहे, असां प्रभु जा आहियूं बसि। 4 संतनि जे कल्याण जूं ॻाल्हियूं चयूं आहिनि, कहिड़ियूं? असांजो कुझु कोन्हे, कुझु आहे छा जो हलंदो? अरे नांगे आवण नांगे जाना, कोई न रहेसी राजा राणा। ऐं ॿियो, असां कंहिंजा न आहियूं, कंहिंसां बि जेको वक़्त ते गुज़रणो आहे गुज़रंदो न, पोइ त लिका पिटबा न राम। और असांजो कोई कोन्हे, तोसां बि जेके गुज़रणो आहे उन त गुज़री वेंदो राम। क्रिटिकल न थियल आहे इहा ॻाल्हि? हरे राम। हा, मां पुछां त आवाज़ अचणु घुरिजे, न आहे त चङो तजुर्बो थिए। जंहिंसां जंहिं महिल जंहिं जाइ ते जेकी थियणो आहे थी गुज़रंदो बस, कि न? देश काल क्रिया हिकिड़ो ई वेद जो अखर आहे। सॼो संसार देश काल क्रिया, माना वक़्तु जाइ सबब, जंहिं वक़्तु जंहिं सबब सां जेकी जंहिंसां थियणो आहे थी रहंदो राम। मां हिकु हिकु विषय ते खणा सॼो ॾींहुं लॻी वेंदो। मिसाल कान, हिकु हिकु शइ में नक्शो भरियो पियो आहे। धी राजपाल पुटु पढ़ाइण थो अचे लखनऊ, नौजवान पुटु बस जो टकर उतां थिए थो, नौजवान पुटु उते ई ख़तम। अड़े हज़ारे मिसाल मिलंदा, मां हिकिड़ो कहिड़ो ॼाण, उते छा कंदो? हिकु पुटु पढ़ाइण थो अचे त ॿियो मोह पियो प्यारा। उन महिल केरु जंहिं वक़्तु जेका सभु गॾु वेठा आहिनि। सियाणा थियूं, कुझु असां अखियूं खोलियूं, असांजी अखियूं खुलनि, असांखे शांती अचे, बुद्धि जो अखियूं खुलनि, इहो ई प्री जो मिलणु आहे, इहो ई ज्ञान जो मिलणु आहे। न त संत सदा हयाती गॾु हुजनि, भॻवानु गॾु हुजे त बि छा कंदो असांखे? श्री राम। रव रही आ सद संग हजूर, इहे 4 ॻाल्हियूं कल्याण जूं लिखियल आहियूं। असांजो कुझु कोन्हे, असां कंहिंजा न आहियूं, असांजो कोई कोन्हे, असां राम जा आहियूं। तूं न बि थी उनजो, उहो तुंहिंजो आहे, उहो आहे तॾहिं तूं आहे, उहो न हुजे तूं काथे हुजे राम। बसि पंहिंजो कल्याण कयूं असां संतनि जे संग में। रव रही आ सद संग हजूरी। आख़िरी में साहब चवनि था, जिसका साथ ने लिया मिलाए, जिसका साथ ने लिया मिलाए, जिसका साथ ने लिया मिलाए, नानक भगति नाम समाए, नानक भगति नाम समाए, श्री राम राम, श्री राम राम, श्री राम राम, राम राम।
ओ सुंदर श्याम श्याम ओ नानक भगति नाम समाए बाबू नानक भगति नाम समाए जिसका साथ ने लिया मिलाए बाबू नानक भगति नाम समाए नानक भगति नाम समाए सुख मनी सुख अमृत प्रभु नाम सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम ओ भगत जना के मन विश्राम सुख मनी सुख अमृत प्रभु नाम सुख मनी सुख अमृत प्रभु नाम श्री राम इच्छपुनी श्रद्धा सब पूरी रव रहिया सदसंग हजूरी सदाई संग सदाई हाजिर हे राम जिसका सातन लिया मिलाए जंहिंजा हुयासे संतन प्रभु सां असांखे मिलाए छॾियो जंहिंजा हुयासे नाम जे माध्यम सां उन्हनि असांखे पंहिंजो पाण सां मिलाए छॾियो नानक भक्ति नाम समाए श्री राम बस भक्ति के माध्यम से संतन भक्ति बख्शी भाई सिमरन कर भजन कर सदाई प्रभु जा गुण गाए उन से जुड़े रहो तू नाम में समाइजी वेंदे प्रभु नाम आ प्रभु शब्द आ प्रभु ओम आ श्री राम तो असांखे केतिरा फ़ाइदा थिया असां शेवक थियूं गुरजाऊ थियूं असांजी मनशा पूरी थिए सतगुरनि बख्शिश कई नाम सां जोड़ियूं प्रभु दयाल थियो संतन जो संग मिलियो इच्छाऊं पूरन थियूं बंधन कटिया मुक्ति मिली श्री राम प्रभु असांखे जाॾे काॾे हाज़िर नाज़िर नज़र अचे मन में संतोष अचे दया प्रकट थिए शेवाऊं कयूं आसीसाऊं पायूं आईंदे जो असांजो यश जो संसार में छॾिजी वञे कीजे नेक नामी जो देवे खुदा नाला तो ॿिन्ही जा हलंदा रावण जो बि राम जो बि पर नेकी वारो नालो कढी वञो नेक कम कयूं कीजे नेक नामी जो देवे खुदा जो दिसे खुदा ॾिनो आहे असांखे तन बि धन बि मन बि वाणी बि वक़्त बि सभई पंज शयूं उन्ही जूं आहिनि असां कुझु ॿियनि जे हवाले कयूं जो दिसे ज़िमी पर सो होसी फनाए दायम वो दौलत कसे बेशुमार न रहेंगे करोड़ी न रहेंगे हजार दमड़ा तसीका जो खर्चे और खाए देवे दिलावे रजावे खुदा श्री राम होता न राखे अकेला न खाए तहकीक दिलदानी या दिल के पकड़ या जान दे दिल के वही बिस्त जाए मन उहे सुखी थींदो जेको पाण बि खाईंदो ॿियनि खे खाराईंदो श्री राम बस इन्हनि वचन गिरदे में धारण कंदासीं सदाई असांखे सुख थींदो संगत को आशीर्वाद वठंदा काथे काथे मुकनि ते ठहियल मौका बि प्रोग्राम ते पहुची नथा सघूं संत कंवरराम साहिब जी मिशन जेका हिते संगठित कई आहे श्री राम असांजे घराणे जी जेका मिशन कहिड़ी श्री राम साधुराम साहिब पहुचंदा सचे साईं जो पंहिंजो नालो आहे आस्थान आहिनि समितियूं ठहियल आहिनि उन दर जो ई बाबा हरदास सां मग में आयो उन जा 40 आस्थान आहिनि मंडल आहिनि हे सॼो हले थो सखी बाबा हिन पंहिंजे वजड़े खे पहुचायो हे उन जूं समितियूं 60 हलनि थियूं संत कंवरराम जो हिकिड़ो
पंहिंजे प्यार में जेको है बिछड़ियल हर जाइ ते उनखे संगठित करे श्री राम उनखे मजबूत करण लाइ उनखे शेवा ॾियण जे लाइ तो सुचारू रूप सां उहो संत जा कार्य हलनि इन लाइ अॻु में मीटिंग महाराष्ट्र में हुई, अमरावती थी, डबरा थी, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, दिल्ली, हाणे गुजरात जी रखी आहे। साधुराम साहिब हिते पहुतल आहिनि, अॼु पहुता 2 ॾींहं उहे बि रहंदा। श्री राम सचे साईं जो मेलो बि आहे, सुख सां थी अचूं। 15 शहरनि जा उते गॾु थींदा, ॾाकु ॿिया मुदबर बि गुजरात जा ईंदा। प्रभु कृपा सां आशीर्वाद कंदा, सुख सां इहे प्रभुकार जा कार्य हलनि, आसीसूं मिलनि। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय कृष्ण भगवान की जय। रात 3 थोड़े संदेश जे रूप में रात की भी संगत हुंदी, पर तंहिंखां पोइ भी संगत जेका आई आहे गॾु थी आहे। त भाई गुरु भगत पंहिंजो लोकल गुरु भक्तन खे मनाइण करे कार्य में चाहे कार्ड ॾे, सेवकन खे इहा भावना हूंदी, इन जे मन में शंका हुअं न उथंदी, छो गुरमुख आहे, न पाण खे सीड़ाए न ॿिए खे सीड़ाए। कोई घर में ईंदो पाण बि सीड़बो, जल पाण थींदो हो बि थींदो, ऐं हिते हो घर में कंहिंखे कोन थो मनाए, हो बि गुरु जे दर ते आवा, तव्हां बि पहुता हो, तॾहिं अॻिलो चए थो न, ठीकु आहे न। बसि न पाण सीड़ियो न अॻिले खे सीड़ायो, गुरमुख जे कमु अचे। त पहिरीं इहा ॻाल्हि कंहिं भगत पुरुष चई पई। और इहो त भई न्याणनि जे श्री राम हा कैसेट पूरो थी वियो आहे, सभु वेठा आहिनि। मां कुझु ॻाल्हि में ज़ाहिर करे रखंदो आहियां, मां सभिनी जो आहियां। मूंखे मोहन माई चए पई, तंहिंजे छा चए पई, हिन ससुनि खे चओ न्याणनि जे हुजण सां इहे नाराज़ छो थींदियूं आहिनि। थी सघे त उनखे कोई पंहिंजो ईअं तजुर्बो थियल हुजे, या कंहिंखे ॿियनि खे बि इहो थियो हुजे, त कुझु सियाणियूं थियनि। श्री राम कल्ह सतीश भाटिया जो पुटु आयो, चए पियो औसत गणियो अथऊं 5 साले खां जे ॿारनि जो भारत में त मुस्लमान ऐं हिंदू बराबरि अची बीठा, आईंदे असांजी छा थींदो। कल्ह वेठा कलाक में मां वटि श्री राम त कन्याऊं घटि बि वेंदियूं, पुरुष कीअं थींदा, हे छा था कयूं असांखे माउ जे चोले खां मथे बि छा थिए। तंहिं लाइ जेके हिते वेठा हो थोरो ॿुधी न वञो, इन में तव्हांजो भलाई आहे। श्री राम